सोशल मीडिया जी मशहूर एप्लीकेशन टिकटॉक अॼुकल्ह ॾचे में पियल आहे, छो त मुख़्तलिफ़ मुल्क इन ते पाबंदियूं हणी रहिया आहिनि। इन जो सबबु इहो आहे त माण्हू मथसि जासूसी जो इल्ज़ाम लॻाए रहिया आहिनि, पर टिकटॉक इन ॻाल्हि खां इनकार करे थो ऐं पंहिंजो कमु जारी रखियो पियो अचे। टिकटॉक पंहिंजी ऐप में काफ़ी बहितरी बि आंदी आहे, जंहिंमें वीडियोज़ खे फिल्टर कयो वियो आहे। टिकटॉक ऐप कंपनी बाइट डांस जी सरपरस्ती में हले थी ऐं हाणे साॻी कंपनी वधीक हिकु सोशल प्लेटफॉर्म आंदो आहे, जेको अमेरिका में तेज़ीअ सां मक़बूल थी रहियो आहे। इहा ऐप लेमनेट आहे, जेका कुझु ॾींहनि खां अमेरिका में मक़बूल थी रही आहे ऐं उते ऐप स्टोर ते 10 मक़बूल एप्स में शामिल थी वई आहे। लेमनेट काफ़ी हद ताईं इंस्टाग्राम जहिड़ो ई सोशल मीडिया नेटवर्क आहे ऐं इन जी ओचिती मक़बूलियत हैरान कंदड़ आहे, छो त हलंदड़ महीने खां अॻु माण्हुनि खे हिन जो नालो बि ख़बर न हो। हीअ ऐप सॼी दुनिया में मार्च 2020 ते मुतारिफ़ कराई वई हुई ऐं ओचितो मक़बूल थी वई। हीअ ऐप अमेरिका में यूट्यूब, व्हाट्सएप, जीमेल ऐं फेसबुक जेतिरी इंस्टॉल कई वई आहे ऐं डाउनलोड कंदड़नि जो अंग 1,60,00,000 आहे। जापान में बि सभ खां वधीक माण्हू इहा ऐप हलाईंदा आहिनि। हिन ऐप जी मक़बूलियत जो राज़ बि टिकटॉक में ई आहे, छो त टिकटॉक जूं घणियूं पोस्ट्स अहिड़ियूं आहिनि जिन में लेमनेट जो ज़िक्र हाकारी अंदाज़ में कयो पियो वञे ऐं उन्हनि वीडियोज़ खां मुतासिर थी माण्हू ऐप हलाए रहिया आहिनि। अमेरिका में टिकटॉक वापेदारनि जो अंग 15 करोड़ खां मथे आहे ऐं हाणे जेकॾहिं टिकटॉक ते पाबंदी लॻी त लेमनेट साॻी कंपनी जी नई मक़बूल ऐप हूंदी।